के ॾियूं लाड़काणे जे इलाइक़े घंटे फाटक बरसांपुर दौरान मज़ामती हथियारबंदनि जी फायरिंग में डॉक्टराणी खे ज़ख़्मी कर वियो आहे। हथियारबंदनि रिक्शा में सवार डॉक्टराणी माजदा खां फुर करण जी कोशिश कई। मज़ामत करण ते हथियारबंदनि फायरिंग करे डॉक्टराणी खे ज़ख़्मी करे फरार थी विया। लाड़काणे मां अहम ख़बर नाज़मा सां शेयर कयूं पिया, जिते घंटे फाटक बरसांपुर दौरान मज़ामत ते हथियारबंदनि फायरिंग करे डॉक्टराणी खे ज़ख़्मी करे विधो। हथियारबंदनि रिक्शा में सवार डॉक्टराणी माजदा खां फुर करण जी कोशिश कई। मज़ामत करण ते हथियारबंदनि फायरिंग करे डॉक्टराणी खे ज़ख़्मी करे फरार थी विया। आगाह कयूं पिया लाड़काणे मां, जिते इलाइक़े घंटे फाटक बरसांपुर दौरान मज़ामत ते हथियारबंदनि जी फायरिंग में डॉक्टराणी ज़ख़्मी थी पई आहे। हथियारबंदनि रिक्शा में सवार डॉक्टराणी माजदा खां फुर करण जी कोशिश कई। मज़ामत करण ते हथियारबंदनि फायरिंग करे डॉक्टराणी खे ज़ख़्मी करे फरार थी विया। तफ़सील मालूम कयूं था लाड़काणे मां सन टीवी न्यूज़ रिपोर्टर शबीर मुगैरी खां। शबीर मुगैरी, फुर मज़ामत ते डॉक्टराणी ज़ख़्मी थी पई आहे, छा तफ़सील आहिनि? थाने जे अध घंटी फाटक भरिसां मुबैना फुर मज़ामत ते हथियारबंदनि फायरिंग करे रक्षा सवार अब्बास कॉलोनी जे रहवासियुनि लेडी डॉक्टराणी माजदा मशहूरी खे ज़ख़्मी करे फरार थी विया आहिनि। जॾहिं त इतलाह ते SSP लाड़काणो जेको आहे उहो ट्रामा सेंटर पर अची ज़ख़्मी थियल डॉक्टराणी जे वाक़े बाबति तफ़सील वरिता आहिनि। उन हवाले सां SSP लाड़काणे जो चवणु आहे त पहिरियों इतलाह मिलियो आहे, उन ते वाक़े वारी जाइ ते पहुता आहियूं ऐं तफ़सील वठी जेका जांच आहे उहा कई पई वञे। ऐं जेको रक्षा ड्राइवर आहे सरताज सेठार, उन ॿुधायो आहे त डॉक्टराणी माजदा खे अब्बास कॉलोनी मां रक्षा मां खणी घंटी फाटक भरिसां यूनाइटेड सेंटर भरिसां अची पहुतासीं त ॿिनि मोटरसाइकिल सवार जेके फोरू आहे उन्हनि डॉक्टराणीअ खां पर्स फुरण जी कोशिशि कई, जंहिं ते डॉक्टराणी मज़ामत कई त उहे जेके फोरू हुआ उन्हनि डॉक्टराणी खे गोलियूं हणी जेको आहे उहो फ़िरार थी विया आहिनि। ऐं हिन महिल जेको डॉक्टराणी जो इलाजु आहे उहो पिणु ट्रामा सेंटर में हलंदड़ आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी शबीर मुगैरी तफ़सील ॾियण लाइ।